नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में खबर ॾींदा हलूं त नए साल जे पहिरें ॾींहुं मोरो भरसां ॻोठ नयो गचेरो जे रवासी 60 सालनि जे मोहम्मद खान चंड 45 सालनि जी मसामात ख़ातून सां शादी करे छॾी। इन हवाले सां ॻोठ में शादी जी रस्म पिण थी, जंहिंमें बिरादरी जे माण्हू शिरकत कई ऐं मौलवी ख़ालिद हुसैन सियाल निकाह पढ़ायो ऐं दुआ घुरी। जॾहिं त कुंवार खां पिण शादी जी रज़ामंदी बाबति पुछा गाछा कई हुई, जंहिं पाण शादी जी रज़ामंदी जो ॿुधायो। शादी कंदड़ पीरसन जो अॻु 4 शादियूं थियल हुयूं, जेके फो थी वयूं। इन मां हिकु पुटु ऐं 4 न्याणियुनि जो औलाद आहे। चइनी न्याणियुनि जी शादी कराए छॾी आहे। पुट जी उमिरि नंढी हुअण करे संदू शादी न कराई आहे। घर में अकेलो हुजण करे केर बि रद पचा समेत ॿिया कम करण लाइ तैयार न हो, जंहिं करे हिन पंहिंजी शादी कई। इन मौके ते घोट मोहम्मद खान चंड ॿुधायो त ही शादी करण में तमामु घणो ख़ुशि आहे। मुंहिंजी कुंवार बि मूंसां ख़ुशि आहे। असां हिन शादी मां तमामु घणा मुतमइन आहियूं। मुंहिंजी घरवारी अॻु शादीशुदा हुई, जंहिं जो मुड़ुसु फो थी वियो, जंहिं करे मां ऐं पंहिंजे घरवारी कुंवार ही शादी करे सुठा ॾींहं गुज़ारे रहिया आहियूं। मूं पंहिंजी शादी में हिकु मण मिठाई तक़सीम कई हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो